अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में अहिड़ी अथॉरिटी जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वठंदासीं जंहिंजो सिधी रीति वास्तो इंसानी सेहत सां आहे। जी आऊं ज़िक्र कयां पई सिंध फूड अथॉरिटी जो, जेका जोड़ी त सूबे में गैर मयारी शयुनि जे विकिरे लाइ रोकण लाइ हुई, पर इन जी कारकर्दगी वरी उन जे उबतड़ आहे। 2018 में क़ाइमु थियल सिंध फूड अथॉरिटी जंहिं मक़सद लाइ क़ाइमु कई वई, उहे मक़सद हासिल छो न थी सघिया आहिनि? अथॉरिटी जे हूंदे गैर मयारी शयूं कीअं विकिरो थियनि थियूं? अॼोके प्रोग्राम में इहे समूरा पासा जाचण जी कोशिश कंदासीं। केमिकल मिलियल खीर जो सरेआम विकिरो कीअं पियो थिए? गैर मयारी मशरूबात, मिनरल वाटर ऐं खाधे पीते जूं ॿियूं गैर मयारी शयूं सिहत ते कहिड़ा असर छॾनि थियूं? इन बाबति तफ़सील बि अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। सिंध में गैर मयारी शयुनि जो विकिरो, मिलावट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ जोड़ियल सिंध फूड अथॉरिटी गैरफ़ाल, केमिकल मिलियल खीर धड़ाधड़ हयातियूं गिड़काइण लॻो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न्स जे नंढनि वॾनि शहरनि में मिलावट थियल खीर, मिनरल वाटर तोड़े जाली मशरूबात जो विकिरो। कराची जे कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, मलीर, भैंस कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में मुर्दा जानवरनि जी चर्बीअ मां तेल ठाहियो वञे थो। फूड अथॉरिटी किथे नज़र न आई। ज़िले हेडक्वार्टर खां वेंदे नंढनि वॾनि शहरनि में केमिकल वारे खीर जे विकिरे सां गॾु बेकरीज़ ते ठहंदड़ गैर मयारी शयुनि जो विकिरो केरु पुछण वारो नाहे। कराची में सभ खां वधीक केमिकल वारे खीर जो विकिरो जामशोरो, सखर, दादू, कंबर, शहदादकोट ऐं ॿियनि ज़िलनि में बि सिहत लाइ हानिकार शयूं विकिरो थियण लॻियूं। सिहत लाइ हानिकार ऐं गैर मयारी शयुनि जे रोकथाम ऐं उन्हनि जी चकास लाइ 2018 खां जोड़ियल सिंध फूड अथॉरिटी 6 साल गुज़रण बावजूदि मुकमल तौरु फ़ाल न थी सघी। सिंध फूड अथॉरिटी वटि रोज़ानी जी बुनियाद ते शयुनि जो मयार चेक करण लाइ को बि मैकेनिज़म मौजूदु नाहे। अवाम गैर मयारी शयूं वापराइण ते मजबूर। सूबे जे अवाम लाइ मयारी खाद खुराक जी फ़राहमी यकीनी बणाइण ऐं गैर मयारी शयुनि जो विकिरो रोकणु अथॉरिटी जी ज़िम्मेवारी, पर थिए उन जे उबतड़ थो। सिंध फूड अथॉरिटी गैर मयारी शयुनि जे विकिरे में मुलविस ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई नथी करे। गैर मयारी शयुनि जो विकिरो घटिजण बदिरां वधण लॻो। सिंध फूड अथॉरिटी जी ख़राब कारकर्दगीअ जा असर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु थियल 62 वाटर प्लांट्स इंसानी इस्तेमाल लाइ हानिकार करार। रिपोर्ट अदालत में बि पेश कई वई। खाधे पीते जूं गैर मयारी शयूं वापराइण सां शहरी बीमार थियनि था। मिलावट माफ़िया ख़िलाफ़ लाॻापियल इदारनि खे कार्रवाई करणु घुरिजे। केमिकल मिलियल खीर, चर्बीअ सां तयारु थियल तेल ऐं ॿियूं गैर मयारी शयूं वापराइण सबबि जनम वठंदड़ बीमारियूं इंसानी हयातनि लाइ ख़तरो आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। इन सां गॾोगॾु असांजी कोशिशि हूंदी त लाॻापियल अमलदारनि खे बि लाइन ते वठिजे ऐं उन्हनि जो मौक़िफ़ मालूम कजे त आख़िर सिंध में गैर मयारी शयुनि जो विकिरो ऐं वाहिपो बंदि छो न पियो थिए। वरी महिरबानी सगीर, प्रोग्राम में वक़्तु ॾियण लाइ। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में गैर मयारी शयुनि जे इस्तेमाल खे रोकण ऐं मिलावट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ सिंध फूड अथॉरिटी जो क़याम कॾहिं अमल में आयो ऐं हेल ताईं हिन अथॉरिटी जी कारकर्दगी कहिड़ी रही आहे? वॾी महिरबानी रोशनी। हाणे सिंध फूड अथॉरिटी ही जेका आहे मार्च 2017 में सिंध फूड अथॉरिटी ठाहिण लाइ हिकिड़ो बिल पास थियो हुयो। उनखां पोइ सिंध फूड अथॉरिटी जेका आहे 2018 में ठही, पर 2018 खां हाणे पाण 2024 में वेठा आहियूं। इन 6 सालनि दौरान सिंध फूड अथॉरिटी जेका आहे उहा मुकमल तौरु गैर फ़ाल नज़र अचे पई। यानी इहो इदारो जेको आहे तमामु अहम आहे। ऐं तव्हां पंजाब वारी साइड वेंदव त सिंध फूड अथॉरिटी तव्हांखे फ़ाल मिलंदी, पर सिंध जी जेका सिंध फूड अथॉरिटी आहे उहा हिन वक़्त ताईं बि गैर फ़ाल नज़र अचे पई। यानी आवाम खे को फ़ाइदो न पइजी सघियो आहे, छाकाणि जो हिन वक़्तु बि सिंध जे हर नंढे वॾे शहर में मिलावट जेके आहिनि शयूं उहे विकिरो थियनि थियूं। ख़ासि तौर ते सभ खां वधीक जेको हिन वक़्तु इशू आहे उहो खीर जो आहे। त कराची में जेको आहे उहो केमिकल मिलियल जेको आहे खीर विकिरो थिए थो। भैंस कॉलोनी, कोरंगी समेत जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके केमिकल सां ठहियल जेको खीर आहे उहो मुख़्तलिफ़ उन्हनि दुकानदारनि खे निज भैंस कॉलोनी जो खीर ॿुधाए करे
उहो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विकिरो थिए थो, यानी ज़हर हिकिड़ो विकिरो कयो वञे थो। उन्हनि खे घाटो करण जे लाइ उन में केमिकल मिलायो वञे थो, मुख़्तलिफ़ केमिकल मिलाए करे जीअं इहो खीरु घणो ख़राब बि जेको आहे घणे अरसे ताईं न थिए, त अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो खीरु विकिरो थिए पियो हर नंढे वॾे शहर में। ऐं कोशिशि कंदासीं पाण मुख़्तलिफ़ ज़िले ऑफिसरनि या फूड अथॉरिटी जे अमलदारनि सां बि इन मामले ते ॻाल्हि कयूं, छाकाणि कहिड़ा सबब आहिनि आख़िरकार जेका उहा फूड अथॉरिटी छो गैरफ़ाल आहे। ऐं हालांकि फूड अथॉरिटी जेको आहे उनजो कमु इहो आहे त जेको आहे माण्हुनि खे सुठो जेको आहे उहो खाधो मिले, गैर मयारी जेके शयूं विकिरो थियनि पियूं उन्हनि माफ़िया ख़िलाफ़ु कार्रवाई थिए, पर हिन वक़्त ताईं का बि जेका उहा कार्रवाई न पई थिए। रुगो सखणनि छापनि या नोटिसिस ताईं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं नाले मात्र जेके आहिनि तव्हांखे 2-3 ॾींहं उन्हनि जा जेके आहिनि उहे छापा नज़र ईंदा, कुझु कार्रवायूं नज़र ईंदियूं, पोइ वरी उहे निंड पइजी वञनि था। त को हिकिड़ो रोज़ाना जी बुनियाद ते को बि मैकेनिज़म हिननि जो मौजूदु न आहे सिंध फूड अथॉरिटी जो, ऐं उन्हनि खे हिन इदारे खे फ़ाल करणु घुरिजे। हर ज़िले में हिननि जूं लेबॉरेटरी हुजणु घुरिजनि, चकास जो हिकिड़ो सिस्टम हुजणु घुरिजे, तॾहिं वञी जेको आहे इहो सिस्टम बहितरु थींदो। छाकाणि तव्हांजे हर नंढे वॾे शहर में वेंदो त उते जेके आहिनि पकोड़नि या जिते समोसा जेके विकिरो थियनि था उहे जेके रेड़ा आयूं वेठा आहिनि, जेके ॿाहिरि शयूं जेके विकिरो थियनि थियूं उहे तेल जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणा भेरा इस्तेमालु थिए थो। यानी हिकिड़ो ॾींहुं अगरि उन्हनि इस्तेमालु कयो त ॿिए ॾींहुं बची पियो त वरी ॿिए ॾींहुं उहो ई साॻियो ई तेल इस्तेमालु थिए थो, त इहे सिहत इंसानी सिहत लाइ जेके आहिनि उहे हानिकार तेल साबित थिए थो ऐं माण्हू जेके आहिनि उहे बीमारियुनि में मुब्तला थियनि पिया। हर तव्हां कंहिं बि इस्पतालुनि में वेंदो त इस्पतालूं तव्हांखे मरीज़नि सां भरियल नज़र ईंदियूं, छाकाणि जो गैर मयारी शयूं जेके आहिनि उहे विकिरो थियनि थियूं। जेसीं ताईं गैर मयारी शयुनि जे विकिरे जी रोकथाम न थींदी तेसि ताईं जेको आहे फूड अथॉरिटी सिंध जे आवाम जी त कम जी त कोन्हे, छाकाणि जो हीउ इदारो बहितरु आहे, इनखे बहितरु करण जी ज़रूरत आहे। जी ठीकु आहे सकीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे DC सखर MB धारेजो साहब। अस्सलाम वालेकुम MB धारेजो साहब। जी वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। MB साहब ॿुधाइजो त तव्हांजे ज़िले में गैर मयारी शयुनि जो विकिरो थिए थो, इन बाबति कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजो सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो कानून आहे, सिंध एसेंशियल कमोडिटीज़ प्राइस कंट्रोल एंड प्रिवेंशन ऑफ प्रॉफिटिंग होर्डिंग एक्ट। इहो 2005 में कानून पास थियो हुयो ऐं उन खां पोइ हिनखे गाए बगाए हिन में अमल में अचनि थियूं। उन्हनि सभिनी इन कानून जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त तव्हां जेके बि तव्हां जूं खाइण पीअण जूं शयूं आहिनि या एसेंशियल कमोडिटीज़ आहिनि उन्हनि जो क्वालिटी कंट्रोल ऐं उन्हनि जी जेका प्राइस कंट्रोल आहे या उनजी जेका पंहिंजो ज़ख़ीरा अंदोज़ी थींदी आहे उनखे रोकण जे लाइ इहो कानून आहे। उन सां गॾु जेको ॿियो असांजो कानून आहे उहो आहे सिंध फूड अथॉरिटी एक्ट 2015 जो। उन तहत असां जेका पंहिंजा कोई बि अगरि का मिलावट कंदो आहे कंहिं बि शइ में त असां उन कानून तहत सिंध फूड अथॉरिटी जे ऑफिशियल सां गॾु वेही वञी करे असां उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदा आहियूं। त इन सिलसिले में डिफरेंट जेके आहिनि जंहिंमें असांजा लूज़ ऑयल जंहिंमें खीर जो या वरी जेके असांजा डिफरेंट स्पाइसिस वग़ैरह आहिनि उन्हनि सभिनी खे चेकिंग असांजी गाए बगाए थींदी रहंदी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त पोएं महीने में तक़रीबन असां वटि हिते 20 यूनिट अहिड़ा हुया जंहिंमें खीर जा बि हुया, दुकान बि हुया, लूज़ ऑयल बि हुया, जिन खे असां सील कयो आहे ऐं उन्हनि खे फाइन बि कयो आहे। उन शइ ते जॾहिं हुननि वायलेशन कई जेको आहे कंहिं स्टैंडर्ड जी त उन ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वई आहे। अच्छा MB साहब, हर नंढे वॾे शहर में ख़ासि तौर ते सिंध जे ॿियनि ज़िलनि में ऐं ॿियनि शहरनि में बि इहो जेके गैर मयारी शयूं जेके आहिनि उहे विकिरो थियनि थियूं। ख़ासि तौर ते जेको स्पेशली खीर में जेका मिलावट थिए थी, केमिकल सां जेको खीर ठहे थो उहो इंसानी जेका आहे उहो सिहत लाइ हानिकार आहे। त इन बाबति जेको आहे अव्हांजे ज़िले में जेके आहिनि उहे शिकायतूं अचनि पियूं, तव्हां वटि अहिड़े क़िस्म जूं के शिकायतूं मौजूदु आहिनि या फूड अथॉरिटी जो उते कहिड़ो किरदारु आहे तव्हांजे ज़िले में? जीअं मां तव्हांखे ॿुधाई ॻाल्हि त असां हिन गाए बगाए मीटिंग कंदा रहंदा आहियूं सभिनी एसी साहिबान सां ऐं मुख्तियारकार साहिबान सां, जंहिंमें सिंध अथॉरिटी जा बि जेके अमलदार हूंदा आहिनि। ऐं जीअं तव्हां ॿुधाई ॻाल्हि त खीर असांजो जेको आहे हिकिड़ो अहिड़ो कंपोनेंट आहे जेको असांजा वॾा बि ऐं स्पेशली ॿार जेके आहिनि कंज़्यूम कंदा आहिनि। इन करे उनजी सेंसिटिविटी अञा वधीक आहे, छो त अॼुकल्ह जेका ॾिठी वई आहे शइ जेका जंहिंमें असां हिन इलाही माण्हुनि खे हिते दुकान सील बि कया आहिनि, उन्हनि खे असां फाइन बि कयो आहे। उनमें इहो ॾिठो वियो आहे त खीर जी उमिरि वधाइण जे लाइ हिते बोरिक एसिड जेको आहे उहो मिलायो वेंदो आहे।
अच्छा ऐं उहो जेको आहे असांजे 6 दुकाननि ते असां जॾहिं टेस्ट कईसीं त असांखे मिलियो बि हुयो ऐं असां हुन दुकाननि खे सील करे छॾियो होसीं। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त डिफरेंट जेके खीर में जेके शयूं मिलायूं वञनि थियूं जंहिंमें पाणी आहे, डिटर्जेंट आहे, यूरिया आहे, हाइड्रोजन परऑक्साइड आहे, स्टार्च आहे, इवन शुगर ऐं साल्ट आहे, ॿियो मां तव्हांखे बोरिक एसिड ॿुधाई ॻाल्हि, फॉर्मलिन, इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे सिहत जे लाइ स्पेशली ॿारनि जे लाइ उनजी किडनीज़, लिवर ऐं जेको हार्ट आहे उन्हनि जे लाइ ॾाढा डैमेजिंग हूंदा आहिनि। ऐं इन सिलसिले में असां स्ट्रिक्टली सभिनी जेको आहे पंहिंजो एच साहिबान खे इहो जेको आहे मां डायरेक्शन ई पास कई हुई लास्ट मीटिंग में त जेकॾहिं कोई बि जेकॾहिं असांखे मिले थो दुकान जंहिंमें काई बि अहिड़ी तरह जो कोई मिलावट मिले थी त उन दुकान खे असां 100% सील कंदा आहियूं ऐं वी आर नॉट अलोइंग एनी बॉडी जेको अगरि केमिकल सां अगरि कोई जेको आहे खीर मिले थो कंहिं बि दुकान ते त असां दुकान खे चवंदा त फाइन न ई करणो, न ई हुनखे वॉर्निंग ॾियणी आहे। दैट शॉप इज़ टू बी क्लोज डाउन फॉर द परमानेंट बेसिस। ठीक। सो इन करे इहा शइ जेका आहे इंश्योर कराई वञे थी। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त असां वटि जेतिरी, छो त हमेशह गर्मियुनि में डिमांड खीर जी वधी वेंदी आहे, जंहिंजे करे हे जेके पंहिंजा मुनाफ़ाखोर माण्हू आहिनि या माफ़िया आहिनि इहे उते पंहिंजो खीर खे डिमांड जे वधण जे करे, छो त उहो पैसा कमाइण जे चकर में उहो मिल्क पाणीअ में खीर बि मिलाइनि था ऐं पोइ उनजी उमिरि वधाइण जे लाइ उन में जेको आहे अल्ट्रेशन बि कंदा आहिनि। पर असांजो कमु इहो आहे त असां उन सभिनी खे जेको आहे पंहिंजो सिंध फूड अथॉरिटी सां गॾु मिली करे असां उन्हनि खे कार्रवाई कंदा आहियूं ऐं हाणे असां रेगुलरली उनजी मां तक़रीबन हर पंथे जी मीटिंग में कॉल कंदा आहियूं डिस्ट्रिक्ट सखर में ऐं असां ॾाढो उन्हनि ते जेको आहे स्ट्रिक्टली एक्शन खयो आहे। अच्छा सर, रोज़मर्रा में अगरि अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म हुजणु घुरिजे ज़ाहिर ज़िले इंतिज़ामिया जो या फूड अथॉरिटी जो त ईअं जेको आहे इन गैर मयारी शयुनि जो रोकथाम थी सघे थी। हीअ त ॾींहों ॾींहुं जेको आहे उहो कारोबार वधंदो वञे पियो ऐं इंसानी जानियुनि सां जेको आहे उहो खेॾियो वञे थो। इन में बेसिकली ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी, जेका लास्ट मीटिंग में डिस्कस बि थी हुई त मां हिननि सभिनी जेके बि हुया पंहिंजो असांजा इन जा यूनियन आहे हिननि जी मिल्क एसोसिएशन वारनि जी, इन्हनि खे असां घुरायो हुयोसीं ऐं असां उन्हनि खे ऐं जेके कारोबारी हज़रात उन्हनि सभिनी खे इन्वॉल्व कयोसीं हिन में ऐं चयोसीं उन्हनि खे त अगरि जेकॾहिं कोई बि दुकानदार जेकॾहिं हिन स्टैंडर्ड क्राइटेरिया खां जेकॾहिं छा वायलेट कंदो त उन खिलाफ़ असां सख़्त खां सख़्त कार्रवाई कंदासीं। ऐं उनजो फ़ाइदो इहो थियो आहे हाणे त हाणे उहा ट्रेड एसोसिएशन या यूनियन उहे सभु बि हुननि खे लुक आफ्टर कनि था। ऐं ॿियो हिकिड़ी शइ जेका सुठी कई वई उहा इहा कई वई त जेको बि कंहिं बि सोर्स खां खीर वठे थो उहो मैंडेटरी आहे त उहो हिकिड़ो सैंपल जेको आहे ऑन रेगुलर बेसिस अथॉरिटी खे सेंड कंदो फॉर टेस्टिंग पर्पज़। पोइ जंहिंजी रेगुलर टेस्टिंग थिए थी ऐं जेका सज़ा ऐं जज़ा जे करे छा उन्हनि खे मिले थी त उन सां जेको आहे इलाही जेको आहे इहा शइ घटि थी वई आहे। अच्छा सर, सखर ज़िले में लेबॉरेटरी आहे जीअं जंहिंसां तव्हां इहो चेक करे सघिजे या फूड अथॉरिटी या ज़िले इंतिज़ामिया तरफ़िया त हीअ जेको आहे उन जा नमूना चेक करे सघजनि त हीअ सिहत लाइ केतिरो जेको आहे उहो फ़ाइदेमंद आहे खीर या नुक़सानदा आहे? जी, असां वटि जेको आहे हिकिड़ी जेका पंहिंजी लैब जेका आहे टेस्टिंग जेका हुनजी आहे उहा सिंध फूड अथॉरिटी जी पंहिंजी बि आहे ऐं ॿियो तव्हांखे ख़बर हूंदी असां वटि हिकु एंग्रो जी लैब बि आहे जिते ऑलपर्स फैक्ट्री आहे असांजे सखर में, असां उन्हनि खे बि होॾे मोकिलींदा आहियूं। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी एमपी इदारे जो साहब। अच्छा सगीर, केमिकल मिलियल खीर सां गॾु गैर मयारी मशरूबात, मिनरल वाटर ऐं बेकरीज़ ते ठहंदड़ गैर मयारी शयुनि जो विकिरो बि आम थी वियो आहे। इंसानी हयातुनि लाइ हानिकार शयुनि जो वाइपो रोकण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाईअ लाइ सिंध फूड अथॉरिटी आख़िर पंहिंजो किरदारु छो न पई निभाए? असल में मुख़्तलिफ़ फूड अथॉरिटीज़ में जेके उहे इशूज़ हिन वक़्तु बि आहिनि ऐं उन्हनि जूं जेके केतिरियूं ई जायूं जेके उहे ख़ाली पियल आहिनि, कुझु जेके उहे पंहिंजा जेके मुलाज़िम उहे डेपुटेशन ते आहिनि, पर सिंध फूड अथॉरिटी में जेके मुलाज़िम मौजूदु आहिनि उहे बि कमु करण लाइ तयारु न आहिनि। हर वक़्तु जेको आहे जेको डायरेक्टर जनरल हुजे जेको बि ईंदो आहे या एडिशनल डायरेक्टर हुजे उहे या डायरेक्टर सतह ते जेके वेठा आहिनि नाले मात्र उहे कार्रवायूं करे पोइ वरी ख़ामोश थी वेही रहनि था। हालांकि हीउ कमु आहे रोज़ाने जी बुनियाद जो, त रोज़ाने जी बुनियाद ते अगरि कार्रवायूं थियनि हर नंढे वॾे शहर में इन्हनि जूं टीमूं जेके आहिनि फ़ाल हुजनि त हीअ गैर मयारी शयूं जेके आहिनि उहे रोकिजी सघजनि थियूं। ऐं तव्हां वेंदो त मलहीर ज़िले में अगरि असां वेंदासीं त गंदे पाणी सां जेके आहिनि उहे सब्जियूं थियनि थियूं ऐं इंसानी मतिलबु इन इस्तेमाल लाइ उहे हानिकार आहिनि। उहे जेके आहिनि उहे शइ हिन वक़्तु बि मलहीर में इहे गंदे पाणी सां सब्जियूं थियनि थियूं। उनखां अलावा तव्हां कंहिं बि नंढे वॾे शहर जी बेकरी में वेंदो उते बि गैर मयारी शयूं जेके आहिनि
उहे आम थी वियूं आहिनि। ऐं तव्हां वरी वेंदो कंहिं बि बस अॾनि ते या रेलवे स्टेशन ते वेंदो या हाईवे वारनि पासनि ते वेंदो त उते तव्हांखे गैर मयारी शयूं वेंदियूं, अहिड़ा ब्रांड तव्हांखे नज़र ईंदा तव्हां कॾहिं ॿुधो ई न हूंदो। यानी हाणे नेस्ले जी जाइ ते तव्हांखे मेस्ले मिलंदो, अहिड़े क़िस्म जूं कई शयूं जेके आहिनि, सुपर बिस्किट जी जाइ ते बूपर बिस्किट, त मुख़्तलिफ़ अहिड़ा ब्रांड अची विया आहिनि तव्हां ॿुधा ई न हूंदा। उहे उन्हनि जायुनि ते विकिरो थियनि था जिते अबोज माण्हू जेके या जेके सरकारी अस्पतालनि में जेके कैंटीन क़ाइमु थियल आहिनि उते को सफ़ाई सुथराई जो को निज़ाम न आहे, रुॻो फूड अथॉरिटी सिर्फ़ु उन्हनि खे नोटिस ॾेई वापसि अची वञे थी। ईअं ई जेके आहिनि उहे होटलनि ते बि जेके आहिनि इहा साॻी सूरत हाल आहे। होटलनि में का बि सफ़ाई सुथराई नथी हुजे, जेको तेल बची वञे थो उहे रखी छॾनि था ऐं बचति कनि था उहे होटल मालिक, ऐं उहे वरी ॿिए ॾींहुं उहो ई साॻियो ई तेल जेको आहे उहो इस्तेमालु कयो वञे थो। ईअं वरी पाण वॾनि जेको आहे दुकाननि ते ईंदासीं, जेके सेंटर ठहियल आहिनि उते बि उहे साॻियूं ई शयूं मौजूदु आहिनि। यानी गैर मयारी शयूं जेके आहिनि या रेस्टोरेंट ते उहे खुले आम जेका उहो विकिरो थियनि पियूं। सिंध फूड अथॉरिटी पंहिंजो किरदारु निभाइण में मुकमल तौर ते जेका उहो नाकाम वई आहे। हालांकि इन्हनि खे मां तव्हांखे ॿुधायां त अख़्तियार जेके आहिनि उहे कहिड़ा मिलियल आहिनि। हिकिड़ो त ही खाधे पीते जी शयुनि खे हिननि खे जेको आहे उहो मयार जांचणो आहे, वरी उन्हनि खाधे पीते वारनि शयुनि जी रजिस्ट्रेशन करणी आहे। यानी कहिड़ियूं जेके आहिनि उहे खाधे पीते जूं शयूं जेके आहिनि इन्हनि खे रजिस्टर्ड कंदा उन्हनि खे। उन खां अलावा अगरि को दुकानु खोलींदो खाधे पीते शयुनि वारो उहो बि हिननि खां रजिस्ट्रेशन पहिरीं कराईंदो। होटलनि जो ही लाइसेंस फूड अथॉरिटी जारी कंदी आहे। ऐं उनखां अलावा गैर मयारी शयुनि ख़िलाफ़ु कार्रवाई करण बि इन्हनि जो कमु आहे। ॾंड लॻाइण बि सिंध फूड अथॉरिटी जो ई कमु आहे। ऐं दुकान सील करण जा बि जेके अख़्तियार इन्हनि वटि आहिनि। हाणे 2018 खां सिंध फूड अथॉरिटी जेका उहा क़ाइमु थी आहे, पर उन जी कारकर्दगी मां सिंध जो हर माण्हू वाक़िफ़ु थी चुको आहे त फूड अथॉरिटी जेका आहे उहा गैर मयारी शयुनि जे विकिरे जी रोकथाम जे लाइ जेका उहा नाकाम वई आहे। त सरे आम जेको आहे उहो गैर मयारी शयूं विकिरो थियनि थियूं, चाहे खंडु हुजे, दालियूं हुजनि या जेके ॿियूं जेके बि खुलियल शयूं आहिनि, हर शइ में मिलावट थिए थी। हिन वक़्तु सिंध जो जेको मेन इशू अचे पियो उहो खीर में केमिकल मिलायो वञे थो। कराची में इहो तमामु घणो आहे। जीअं असां पाण ॿुधाईंदासीं त मुख़्तलिफ़ अमलदारनि सां बि जेका उहा ॻाल्हि कंदासीं त उहे तव्हांखे ॿुधाईंदा त ॾिसो कीअं खीर में जेके आहिनि उहो केमिकल मिलायो वञे थो। त ही तमामु अहम इशू आहे। सिंध फूड अथॉरिटी खे सिंध हुकूमत थोरो अखियूं खोलणु घुरिजनि, उनखे क़दम खणणु घुरिजनि। हालांकि ख़ुराक खाते जे ही मातहत इदारो आहे त सिंध फूड अथॉरिटी खे मुकमल तौरु फ़ाल करण जी हिन वक़्तु सख़्तु ज़रूरत आहे। छाकाणि जो शहरी जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं बीमार थियनि पिया, अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। जेकॾहिं को बि हिकिड़ो ई ही त रुॻो खीर में जेके मिलावट थियनि त शयूं इन ई हिकु शइ ते रुॻो आहिनि उहो कंट्रोल न आहिनि करे सघिया। बाक़ी त अलाए केतिरियूं शयूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, पर फूड अथॉरिटी पंहिंजो किरदारु निभाइण में मुकमल तौरु नाकाम नज़र अचे पई। जी ठीकु आहे सगीर, हिन वक़्तु असां सां DC दादू मुख़्तियार अबड़ो साहब लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मुख़्तियार अबड़ो साहब। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। मुख़्तियार अबड़ो साहब, दादू ज़िले में गैर मयारी शयुनि जो विकिरो आम थी वियो आहे। ख़ासि तौर ते गैर मयारी खीर समेत आम वाहिपे जूं शयुनि जो इस्तेमाल बि वधी वियो आहे। इन बाबति अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे ऐं कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? जी मैडम, थैंक यू वेरी मच। गुज़ारिश ये है तो को जीअं तव्हां चयो त को गैर मयारी शयूं को ज़्यादा थी वियो आहे, इन क़िस्म जी ॻाल्हि खे आउं थोरो जो पासो इन पस मंज़र में खणंदुसि त असां वटि खीर जे हवाले खां कुझु शिकायतूं ज़रूरु मिलियूं आहिनि। हेॾे जेको आहे सो खीर मंझि माण्हू उहो जेको केमिकल आहे उहो मिलाइनि था, ऐं उन जे लाइ असां जूं टीमूं जेको आहे सो असिस्टेंट कमिश्नर ऐं प्लस सिंध फूड अथॉरिटी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे मिली करे वेंदा आहिनि। ऐं उहो उते जिथां जिथां असांजी कोशिशि हूंदी आहे त जिथां खीर इस्तेमालु ठाहे मोकिलनि था, मीन्स अगरि कोई दावा थो करे त असांजे वाड़े तां खीर वञे थो त असांजी टीमूं उते वेंदियूं आहिनि। ऐं जॾहिं उते पहुचंदियूं आहिनि त पोइ असां उन्हनि खीर जो चेक कराईंदा आहियूं लेबोरेटरी में जा, ऐं जेकॾहिं हू असां वटि मेजॉरिटी जेको आहे सो के भला बि आहिनि त उहे क्लियर हूंदा आहिनि, पर जिथे जिथे असांखे का शइ मिलंदी आहे त लास्ट टाइम ते असां इहो कयो त उन्हनि खीर वारनि जी जेको आहे सो न सिर्फ़ु खीर था ज़ाया कयूं उनजो सैम्पलिंग वठी, बल्कि उन सां गॾु उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR कोशिशि कयूं था त जीअं FIR कटे करे उन्हनि खे जेल में मोकिल जे बजाए हिन जे जो असां उन्हनि जे मथां फाइन कयूं या उन्हनि जे मथां जेको आहे सो इन क़िस्म जो को ॿियो एक्शन खणूं, त इहो बेस्ट ऑप्शन असां इहो ई कयो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो एज़ पर रूल एंड रेगुलेशन FIR कटाए करे जेको आहे सो असां उन्हनि खे जेल मोकिलियूं।
काफ़ी हद ताईं असांजो अलहमदिल्ला कंट्रोल थी चुको आहे ऐं हींअर दादू जे अंदरि इन मिलावट वारो जेको खीर आहे उहो काफ़ी कंट्रोल थी चुको आहे। अच्छा मुख्तियार साहब, जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां एक्शन कयो पिया, त जॾहिं तव्हां एक्शन कयो पिया तव्हां वटि कहिड़ी रिपोर्ट्स आहिनि, खीर में छा मिलायो वञे थो, ऐं तव्हां हिन वक़्त ताईं तव्हां वटि इहे रिपोर्टूं आयूं आहिनि इहो बि ॿुधाइजो, ऐं उनखां अलावा इन खीर खे चकास करण जे लाइ टेक्निकली बुनियादनि ते तव्हां वटि कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि? लेबॉरेटरी उते मौजूदु आहे दादू ज़िले में तव्हांजे तरफ़ां या फूड अथॉरिटी तरफ़ां? ॾिसो, टेक्निकल टीम असां वटि जेके आहिनि उहो फूड अथॉरिटी वारा आहिनि जी, उन वटि पंहिंजो हिकिड़ो मैकेनिज़म आहे ऐं उहो जेको आहे उन मैकेनिज़म तहत जेको आहे सो खीर खे चेक कंदा आहिनि जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ख़ासि करे जेको आहे सो उते जेको खीर में मिलाइनि था उहो हिकिड़ो फार्मलिन आहे जेको ख़ासि करे जेको आहे सो कंहिं डेड बॉडी खे प्रिज़र्व जेको आहे सो कयो वेंदो आहे, त उहा इस्तेमालु करे ऐं उहे जेको आहे सो उन मंझि इस्तेमालु करे खीर जो विकिरो कनि था। ऐं बाक़ी जेको आहे सो उहो सॼो प्रोसेस असांजो सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी वारा कंदा आहिनि जिन वटि इहो पूरो लेबॉरेटरी जो निज़ाम मौजूदु आहे। अच्छा सर, लेबॉरेटरी पंहिंजो उते मौजूदु आहे दादू ज़िले में? ॾिसो जी, के त असां जेको आहे सो बिल्कुलु असांजा जेके सैम्पलिंग वेंदा आहिनि उहे हैदराबाद ताईं बि। अच्छा, हैदराबाद जो हुन वटि हिकिड़ो पंहिंजो टूल हूंदो आहे, हुन सां टूल सां बि चेक कंदा आहिनि, उते ई ख़बर पइजी वेंदी आहे। जेका ख़बर न पवंदी आहे त पोइ हुनखे सैंपल खणी करे सील करे उहो वरी मथे जेको आहे सो मुख़्तलिफ़ जीअं आहे हैदराबाद ताईं मोकिलींदा आहिनि ऐं जिथे जिथे ज़रूरत पवंदी आहे उते जेको आहे सो माना चकास करे वठंदा आहिनि ऐं उहा जेको आहे सो रिपोर्ट जल्दी मिली वेंदी। अच्छा सर, रुगो न सिर्फ़ु खीर पर मिलन वाटर पाणी बि जेके आहिनि उहे ख़ासि तौर ते इंडस हाईवे जे ॿिन्ही पासनि खां जेके रोड आहिनि रोड ठहियलु आहे, इंडस हाईवे जे ॿिन्ही पासनि खां जेके होटल आहिनि उते गैर मयारी शयूं विकिरो थियनि थियूं, खाधे पीते जूं शयूं जेके उनजो को चकास नथो थिए, ज़हरीलो खाधो खाइण सबबु केतिरियूं इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि, त इन जो रोकथाम आख़िरकार कीअं थींदो? ॾिसो जी, इन जे लाइ मुकमिल तौर ते इदारो मौजूदु आहे। सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जो कमु इहो आहे त हिन क़िस्म जो जिथे जिथे जेको खाद खुराक में का शइ मिलावट आहे, को मिर्चनि में मिलावट आहे या किथे जेको आहे गिह में मिलावट आहे या किथे कंहिं गोश्त में मिलावट आहे, कंहिं जेको आहे हराम गोश्त आहे, हिलाल गोश्त आहे, उहो सॼो जेको आहे सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी आहे। असां वटि जेको आहे सो असिस्टेंट डायरेक्टर बि आहिनि, ॿी टेक्निकल टीम बि आहे, त उहे रोज़ जे बुनियाद ते निकिरंदा आहिनि, जिथे जिथे बि वेंदा आहिनि उते उहे पंहिंजी जेको आहे सो ज़बरदस्त क़िस्म जो एक्शन कंदा रहंदा आहिनि। बाक़ी तव्हांजो सवाल मां हिते ॿियो बि कंदुसि त ॾिसो, सिंध फूड अथॉरिटी 6 सालनि में मुकमल तौरु फ़ाल न थी सघी आहे, अव्हां बि इंतिज़ामी तौर ते हिकिड़े ज़िले जा सरबराह आहियो, त अव्हां ते बि का ज़िम्मेवारी ठहे थी त इन्हनि शयुनि जी रोकथाम कजे? बिल्कुलु, असां उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं, असिस्टेंट कमिश्नर असांजा वेंदा आहिनि ऐं उहे बाक़ाइदे उन्हनि जी चेक कंदा आहिनि, जेके बि SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो करायो वेंदो आहे। ऐं दादू ज़िले में असांजी 4 सब डिवीजन आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी त मेहर वारो असिस्टेंट कमिश्नर उते पंहिंजे एरिया में चेकिंग कराईंदो आहे ऐं उन सां गॾु केन शाह वारो पंहिंजे एरिया में कराईंदो आहे, जोही वारो पंहिंजे ऐं दादू वारो पंहिंजे। असांजे असिस्टेंट कमिश्नर इहे सभु कमु कंदा रहंदा आहिनि, उहे बाक़ाइदे जेको आहे सो इन मंझि एक्टिव हूंदा आहिनि, इहा बिल्कुलु असांजी ज़िम्मेदारी आहे। पर असां इहो ज़रूरु कंदा आहियूं असां पाण सां गॾु सिंध फूड अथॉरिटी जो टेक्निकल माण्हू ज़रूरु खणंदा आहियूं, छाकाणि जो उहे शयूं जेको आहे सो टेक्निकली तौर ते असांखे उहे ॿुधाईंदा आहिनि, असां उन्हनि जे साम्हूं रिपोर्ट खे रखी करे असां एक्शन खणंदा आहियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी मुख्तियार अबड़ो साहब। अच्छा सकीर, हर आए ॾींहुं इहे रिपोर्ट्स साम्हूं अचनि पियूं त कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुर्दा जानवरनि जी चर्बीअ सां गैर मयारी तेल तयारु कयो वञे थो ऐं उहो तेल वरी ख़ासि तौरु होटलनि ते इस्तेमालु थिए थो। आख़िर इन कुधे कारोबार जी रस्ता रोक कीअं थींदी? असल में ये मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कराची में अहिड़े क़िस्म जूं रिपोर्ट्स साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं सिंध फूड अथॉरिटी जी बि नाले मातर कॾहिं कॾहिं तव्हांखे कार्रवाई नज़र ईंदी। जेकॾहिं ही सही नमूने सां सिंध फूड अथॉरिटी वारा कमु कनि त इन ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि थी सघंदी। ही हिकिड़ी वॾी माफ़िया आहे ऐं उहा माफ़िया जेको आहिनि अहिड़े क़िस्म जो मुर्दा जानवर जेके आहिनि उहे खणी उते फैक्ट्री में हिकिड़े खुलियल प्लाट ते अहिड़े क़िस्म जो कमु कनि था, पोइ उन्हनि जी चर्बी सां इहो तेल ठाहे वञे थो, उहो तेल जेको आहे वरी होटलनि वारनि खे विकिरो कयो वञे थो, मुख़्तलिफ़ दुकाननि सां उन्हनि जी डील आहे। त अहिड़े क़िस्म जो तमामु जेको कारोबार जेको करे पियो उन माफ़िया जे ख़िलाफ़ हिन वक़्तु कार्रवाई जी ज़रूरत आहे ऐं सिंध फूड अथॉरिटी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जूं तव्हांखे कॾहिं कॾहिं अहिड़ियूं क़िस्म जी का कार्रवाई नज़र ईंदी, नाले मातर कार्रवाई, न त अगरि इहा सख़्ती सां उन्हनि खे जेल मोकिलियनि
ऐं अगरि ॿीहर उहो कमु कनि त वरी उन्हनि जे ख़िलाफ़ु को ॿियो वॾो एक्शन थिए त सख़्ती सां जेसिताईं को एक्शन न थींदो तेसिताईं इहा माफ़िया जेका आहे उहा इहा कमु कंदी रहंदी। जी सगीर हिन वक़्तु सिहत जी माहिर डॉक्टर समरीन साहिबा असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर समरीन साहिबा। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण लाइ। समरीन साहिबा इहो ॿुधाइजो त तव्हां ॿुधाइजो सिंध में गैर मयारी शयुनि जो विकिरो सरेआम थी रहियो आहे, ख़ासि तौर ते केमिकल ते मिलियल जेको खीर आहे विकिरो थिए थो। अवां ॿुधायो त इन सां इंसानी सिहत ते कहिड़ा असर पवंदा? केमिकल जेको खीर में या हाणे आम ॻाल्हि थी वई आहे। इन में 2-3 तरह जा केमिकल आहिनि जेके मिलाया था वञनि। हिकिड़ी सोडा बाइकार्बोनेट आहे, ॿियो यूरिया आहे, ऐं पाणी त सभिनि खे ख़बर आहे त उहो मिलायो थो वञे। त उनजे करे खीर हिकिड़ो त घाटो थो थिए, निशास्तो मिलायो थो वञे किथे किथे घाटो करण लाइ, ऐं खीर चङी देरि ताईं ख़राबु नथो थिए। उनजो सिहत ते तमामु घणो ख़राबु असरु आहे, छो जो यूरिया जेका आहे सा उहा अगरि इलाही अरसे ताईं बॉडी में इलाही मात्रा में अगरि मौजूदु आहे त उहा स्किन ते ख़ारिश ऐं अॻियां हली इहे सभु शयूं कैंसर जो बाहिस बणिजी सघनि थियूं। ऐं पेट ख़राबु रहे थो इन्हनि शयुनि जे करे। आए ॾींहुं तव्हां ॾिसंदव त ॿारनि में वॾनि में पेट जा इलाही मसइला पैदा थींदा था वञनि। पर ॿी ॻाल्हि त जेका असांखे ग़िज़ा मिलणु खपे खीर खां, उहा उन खां महरूम रहिजी था वञनि असांजा ॿार बि असांजा वॾा बि। इन करे हाणे असांजो कैल्शियम ते इन ते घणो असांजो लाड़ो आहे इन जे तरफ़। त ही जेका कंट्रोल हिन ते करणु तमामु ज़रूरी आहे, छो जो हाणे असल खीर त जहिड़ो करे हिस्ट्री थी वियो आहे उहो त असांखे किथे मिले बि नथो। आम खीर बि जिते आहे त पाणी त मिलियल ई मिलियल आहे खीर में। पर ही जेके शयूं आहिनि सोडा बाइकार्बा या अॻे डायबिटीज़ थी वई, हाइपरटेंशन थी वियो, ऐं असांजे जिस्म में अॻियां हली कैंसर, जेको कैंसर तव्हां ॾिसो था इलाही घणो वधी वियो आहे, त इन्हनि जो सबबु बणिजनि था। अच्छा मैडम, कराची में ख़ासि तौर ते जेके सब्जियूं थियनि थियूं ऐं मलीर वारे इलाइक़े में गंदे पाणी सां जेके उहे सब्जियूं तयारु थियनि थियूं त उहे सिहत लाइ उन ते केतिरो असरु पवे थो इन बाबति बि ॿुधाइजो। ऐं ॿियो जेको फास्ट फूड ऐं ॿाहिरि जेके शयूं विकिरो थियनि थियूं जीअं पकोड़ा थी विया या जेके समोसा थी विया, उन तेल जेको आहे उहो बची पवंदो आहे, वरी ॿिए ॾींहुं उहो इस्तेमालु कंदो आहे, त इन सिलसिले में तव्हांजो छा चवणु आहे? इहो जेको ऑयल रीयूज़ थिए थो इहो तमामु सिहत जे लाइ ख़राबु आहे, छो जो उते ई हुन में हिकिड़ो त बैक्टीरिया बि ॼमणु शुरू थी था वञनि हिकु दफ़ा हुनखे इस्तेमालु करण खां पोइ। ऐं इवन उहो जेको ऑयल ही यूज़ था कनि उहो बि ही आम मयारी ऑयल नाहे। इहो बि जेको जेके जानवर आहिनि उन्हनि जी जेका किनी चर्बी ॻारे ऐं किने तरह सां प्रोसेस थियल ही उहे वारा ऑइल्स आहिनि जेके यूज़ थियनि था। वरी ॿाहिरि खुलेआम विकिरो थियनि था, उन्हनि जी प्रोटेक्शन लाइ को बि क़दम खणंदे मां नथी ॾिसां। त उन ते मक्खियूं मच्छर ॿिया जेके जरासीम आहिनि उहे बि उन में जेको आहे इलाही नुक़सान था पहुचाइनि, जंहिंमें टाइफॉइड थी वई ऐं उन में कॉलरा थी वई। ही जेके फूड खां जेके शयूं थियनि थियूं हेपेटाइटिस ए आहे, ई आहे, इहे तमामु आम थी वयूं आहिनि। पर हूअं ई फास्ट फूड जेको आहे उन में प्रोसेस्ड फूड यूज़ थो थिए। जेको प्रोसेस चिकन आहे, प्रोसेस जो मतिलबु आहे उहो इलाही मरहलनि खां गुज़रे थो, इलाही हुन में केमिकल शामिल थियनि था। त इहे आम जेके असांजूं बीमारियूं आहिनि इन्हनि में तमामु घणो इन्हनि जो रोल आहे, जेको असांजे ब्लड प्रेशर हाई थो रहे, शुगर थिए थी ऐं अॻियां हली कैंसर थिए थी। ऐं ही सभु शुगर ऐं ब्लड प्रेशर फालिज जो बि वजह थियनि था। त ही शयूं तमामु घणो नुक़सानदेह आहिनि। मेनली जेको अॼुकल्ह कैंसर तमामु आम थी वई आहे ऐं शुगर ऐं हाई ब्लड प्रेशर, इहे सभु इन्हनि ई शयुनि जे करे आहिनि। ही फास्ट फूड वरी ॿार जॾहिं वापराइनि था या वॾा बि, त हू जेको बैलेंस डाइट असांजी सुठी हिकिड़ी घर जी तयारु थियल या ॿिया जेके असांजे खाधे में हिकिड़ा अज्जा हुजनि, फ्रूट हुजे, भाॼियूं हुजनि, इन्हनि खां परे थी था वञनि। त असांजी बॉडी जेका आहे उनखे बैलेंस डाइट नथी मिले, इन करे न्यूट्रिशनल डेफिशिएंसी थियनि थियूं, जीअं एनीमिया आहे, रत जी कमी, उहा जनम वठे थी। ऐं जेके तव्हां भाॼियूं चयूं मलीर जे इलाइक़े में जीअं किने पाणी सां थियनि थियूं, उहे त हूअं ई हुन में फैक्ट्री जा बि केमिकल्स, जेके पाणी अचे थो हुन में फैक्ट्री जा बि केमिकल्स। ऐं ॿी ॻाल्हि त हुन ते हिकिड़ा किना केमिकल्स बि स्प्रे कया वञनि था, जेको ऑर्गेनोफॉस्फोरस कंपाउंड, जेके असां जीवड़ा मार दवाऊं आहिनि उन में ऑर्गेनोफॉस्फोरस पॉइज़निंग बि थिए थी। त सेम उहो मां जेको यूरिया जो ॿुधायो, मेनली इन्हनि मां कैंसर
पेट जूं बीमारियूं तमामु घणो अॼुकल्ह ॾिसो था एपेंडिसाइटिस बि तमामु आम थी वई आहे, अंदरि उहो इरिटेट ई कनि था ऐं उन्हनि जो जेको पोइ लॉन्ग टर्म इफेक्ट आहे उहो अॻियां हली रहे थो थिए, त इहे तमामु नुक़सानदेह आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हां जी डॉक्टर समरीन साहिबा। सगेर सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु कयल वाटर प्लांट्स गैर मयारी हुअण ऐं उन्हनि प्लांट्स बाबति रिपोर्ट अदालत में पेश थियण वारो मामिलो छा आहे, इन बाबति बि असांजे नाज़रीन खे आगाह कजो। ॾिसो, मुख़्तलिफ़ शयूं जेके मूं तव्हांखे ॿुधाइनि त गैर मयारी जेके आहिनि उहे विकिरो थियनि पियूं, त वरी हाणे तव्हांखे मुख़्तलिफ़ हंधनि ख़ासि तौर ते कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तव्हांखे पाणी जा प्लांट्स नज़र ईंदा। उहे पाणी पंहिंजो फिल्टर करे उहे वरी मुख़्तलिफ़ रहाइशी इलाइक़नि में खपाइनि था। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि प्लांट्स लॻल आहिनि पाणी जा। त इहा हिकिड़ी जेका अदालत में रिपोर्ट जमा कराई वई आहे ऐं उन रिपोर्ट में सिंध फूड अथॉरिटी वारनि इहो ॿुधायो आहे त 463 जेको आहे उहो प्लांट्स जो असीं जाइज़ो वरितोसीं ऐं उन मां जेके आहिनि 233 जेके आहिनि प्लांट्स या बंदि मिलिया या जेके आहिनि उहे मुंतक़िल थियल हुया ऐं 58 प्लांट्स जो बि जेको आहे उहो हुननि जाइज़ो इहो वरितो हुयो। हाणे उन में जेके आहिनि 162 पाणी जा प्लांट्स अहिड़ा हुया जिन जा नमूना जेके चेक कया विया उहे इंसानी इस्तेमाल लाइ हानिकार करार ॾिना विया आहिनि। यानी 62 जेके प्लांट्स लॻल आहिनि उहे प्लांट्स उहे मतिलबु इंसानी ज़िंदगी जे लाइ या इंसानी सिहत जे लाइ हानिकार आहिनि, त उहे हलनि कीअं पिया, कंहिंजी इजाज़त सां हलनि पिया, अने उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई केरु कंदो, इहो उन्हनि जी रिपोर्ट्स में चयल आहे सिंध फूड अथॉरिटी में। तंहिं करे सिंध फूड अथॉरिटी पंहिंजो कमु करण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। ही इंसानी सिहत जो इशू आहे ऐं फूड अथॉरिटी खे कमु करणु घुरिजे ऐं उन्हनि जे मंज़ूरी सां ई जेके आहिनि उहे लाइसेंस जारी थींदा आहिनि ऐं उन्हनि सां उन्हनि जी इजाज़त सां ई इहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे कमु थियनि था। त उन्हनि या त उन्हनि जी रजिस्ट्रेशन कैंसिल करे उन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कया वञनि ऐं उन्हनि खे जेल मोकिलण जे लाइ ही किरदारु अदा कनि, पर अहिड़े क़िस्म जो कॾहिं बि को कमु नज़र न आयो आहे। 6 साल थी विया आहिनि ऐं हालांकि पंजाब फूड अथॉरिटी जो जेको आहे उहो तमामु वॾो कमु आहे। सिंध फूड अथॉरिटी कॾहिं जेको आहे उहा फ़ाल न थी सघी आहे। मां तव्हांखे इन जी कारकर्दगी अगरि ॿुधायां त सिंध फूड अथॉरिटी जेका 2018 में ठही 2018 खां 2022-23 ताईं अगरि इन जी कारकर्दगी ख़र्चनि जो रुगो जाइज़ो वठूं त तक़रीबन ही 1 अरब ऐं पंहिंजो 30 करोड़ यानी 1 अरब रुपया इन्हनि खे जारी थी चुका आहिनि। यानी अरबे रुपया तव्हां ख़र्च कयो था, आवाम खे उनजो फ़ाइदो कहिड़ो मिले थो, उहा डेटा जेका उहा मौजूदु आहे। ऐं हाणे हिननि खे साल 2017-18 में 1 करोड़ 48 लख रुपया हिननि खे जारी थिया, साल 2018-19 में 13 करोड़ 17 लख, साल 2019 ऐं 20 में 16 करोड़, साल 2020-21 में 22 करोड़, ईअं मजमूई तौर ते 1.25 अरब रुपया 2018 खां 2022-23 ताईं हिननि खे जारी थिया आहिनि। त इहे पैसा जेके आहिनि काॾे वञनि था, जेका तव्हां डेली वेजिस ते फ़ौज इन में भर्ती थियल आहे उहा आवाम जे कहिड़ो उन्हनि खे फ़ाइदो पवे थो। यानी मुख़्तलिफ़ बाअसर माण्हुनि खे तव्हां ख़ुशि करण जे लाइ या उन्हनि जे माण्हुनि खे उते डेली वेजिस ते रखो था ऐं उन्हनि खां को बि कमु नथो वरितो वञे ऐं मुख़्तलिफ़ मेन पोस्टनि ते जेके आहिनि उहे अहम जेके ऑफिसर वेठल आहिनि उहे बि बाअसर माण्हुनि जा जेके वेझा आहिनि उन्हनि खे वरी अलाउंस ॾिनो वञे थो। हिन फूड अथॉरिटी जो जेको कमु आहे उहो आवाम खे नज़र अचणु घुरिजे, छाकाणि जो हीउ तमामु वॾो इदारो आहे ऐं गैर मयारी शयुनि जी रोकथाम लाइ इन्हनि खे किरदारु अदा करणु घुरिजे। जी वरी महिरबानी सखीर, अवां हिन इंतिहाई अहम मामले ते नाज़रीन खे तफ़सीलुनि सां आगाह कयो। नाज़रीन, असांजी कोशिशि हुई त सिंध फूड अथॉरिटी जे DG मुज़म्मिल हाले पोटो साहब सां बि असांजो राब्तो थी सघे ऐं उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं अची सघे, पर राब्तो न थी सघियो आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।